ज़राअत जो अहम औज़ार ॾाटिरो। ॾाटिरो ज़राअत में कमु ईंदड़ हिकु अहम औज़ार आहे, जंहिंखे उर्दूअ में दरांती ऐं इंग्लिश में सिकिल था चवनि, जेको हारियुनि खे सारियूं, कणिक, बाजरी, लूसण, कमंद ऐं ॿियनि फसलनि तोड़े गाह लुणण वक़्तु कमु ईंदो आहे। हीउ तमामु पुराणो औज़ार आहे। 3000 साल क़ब्ले मसीह में बि पत्थर जा ॾाटिरा मौजूदु हुआ। ॾाटिरे जी मदद सां हारियुनि खे लावारे में काफ़ी आसानी थींदी आहे। ॾाटिरो ॿिनि हिसनि ते मुश्तमिल हूंदो आहे। हिन जो हिकु हिसो लोह जो ऐं ॿियो काठ जो थींदो आहे। लोह वारे हिसे खे फर चवनि, जंहिंमें आरीअ जीअं सन्हा ॾंदा थियनि था, जेकी फसल खे कपींदा आहिनि। ॾाटिरे जो ॿियो हिसो काठ जो थिए, जंहिंमें लोह वारो हिसो मज़बूतीअ सां फॿायल हूंदो आहे। हिन काठ वारे हिसे खे मुठियो या हथियो चवनि, जेको हथ में झलण जे कमु ईंदो आहे। ॾाटिरे जो फर 8 इंचनि खां 10 इंचनि ते मुश्तमिल हूंदो आहे, जेको थोरो वकड़ में पहिरीं तारीख़ुनि जे चंड वांगुरु हूंदो आहे। लोहार लोह खे गरम करे कुटे ॾाटिरो तयारु कंदा आहिनि। सिंध में ॾाटिरे जो इस्तेमालु आम जाम आहे, जेतोणीकि हाणे मशीनियूं लाबारे जो कमु ॾेई रहियूं आहिनि, जंहिं सबबि ॾाटिरे जो इस्तेमालु घणे क़दुरु घटिजी चुको आहे। ॾाटिरो कुझु मुड़ियल ऐं नए उभरियल चंड नुमा हूंदो आहे। ॾाटिरे जो ज़िक्र शाइरनि शाइरीअ में बि कयो आहे। शेख अयाज़ चयो आहे त सॼो ॾेहो ॾाटिरा करे जे उभा, लखे ईद जा चंड उभरी पवनि।